दोस्तों अवां मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ तरह सां मेड जो इस्तेमालु ॾिठो हूंदो। किन जायुनि ते तव्हां मेड इन जो इस्तेमालु ॾिठो हूंदो, किन जायुनि ते तव्हां मेड बाय जो इस्तेमालु ॾिठो हूंदो, त किथे अवां मेड विथ जो इस्तेमालु ॾिठो हूंदो। पर कुझु जायुनि ते असां मेड ऑफ ऐं मेड फ्रॉम जो इस्तेमालु बि ॾिसूं था। जी हाँ दोस्तों, अॼु वारी हिन क्लास में असां तव्हांखे मेड जो मुकमल कॉन्सेप्ट क्लियर कराईंदासूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। I am Muhammad Sharif and you are watching Sindhi Knowledge Factory channel. Welcome back with a new class. अॼु असां हिन क्लास में मेड जे मुतलिक़ सिखंदासूं ऐं अॼु असां तव्हांखे मेड जा 5 अहिड़ा रूल ॿुधाईंदासूं जंहिं रूल्स में अवां मेड जो इस्तेमालु हमेशह लाइ पक्को करे छॾींदव। हिन क्लास में असां तव्हांखे मेड इन, मेड विथ, मेड फ्रॉम, मेड ऑफ, मेड बाय जे बारे में डिटेल में सेखारींदासूं त इन्हनि लफ़्ज़नि जो असां मुख़्तलिफ़ जायुनि ते कहिड़े तरह सां इस्तेमालु करे सघूं था। जी हाँ दोस्तों, तो स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास के। लेकिन हिन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नया महिमान आहियो, हींअर ई चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जो बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासूं मेड इन जे मुतलिक़। त मेड इन असां कहिड़ियुनि जायुनि ते इस्तेमालु कंदा आहियूं? कंहिं मुल्क, शहर, मतलब कंहिं जाइ में का शइ ठही आहे त उन लाइ मेड इन इस्तेमालु थींदो। जी हाँ, ॾिसो, जॾहिं कंहिं बि मुल्क में, कंहिं बि शहर में या वरी कंहिं बि जाइ में का शइ तयारु थिए थी, कंहिं शइ खे ठाहियो वञे थो, का बि शइ जोड़ी वञे थी, त उन्ही शहर खे उन्ही जाइ सां ज़ाहिर करण लाइ असां मेड इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कीअं इस्तेमालु कंदा आहियूं? हिकु एग्ज़ाम्पल ॾिसंदा आहियूं। हिन एग्ज़ाम्पल में चयल आहे द कार इज़ मेड इन चाइना। हिते चाइना हिकु मुल्क जो नालो आहे। हिन मुल्क में कार तयारु थी आहे, कार ठाही वई आहे, त इन लाइ असां हिते मेड बाय न, मेड विथ न, मेड ऑफ न, मेड फ्रॉम न, मेड इन जो इस्तेमालु कंदासूं। जी बिल्कुलु ज़हन में क्लियर करे छॾियो त जॾहिं कंहिं बि मुल्क में, जॾहिं कंहिं बि शहर में या वरी कंहिं बि जाइ में का शइ तयारु थिए थी, उन शइ खे ज़ाहिर करण लाइ, उन शइ जे बारे में ॿुधाइण लाइ असां मेड इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु, इन तरह सां नंबर 2 खे ॾिसंदा आहियूं। नंबर 2 ते असां वटि आहे मेड बाय। त मेड बाय असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं? मेड बाय लाइ आहे का शइ कंहिं माण्हू या कंहिं कंपनी ठाही आहे त उन लाइ मेड बाय इस्तेमालु थींदो। जी बिल्कुलु, जॾहिं का बि शइ को माण्हू ठाहे थो या वरी का कंपनी ठाहे थी त उन लाइ असां मेड बाय जो इस्तेमालु कंदासूं। मतिलबु जॾहिं असां इहो ॻाल्हि कयूं त फलानी शइ फलानी कंपनी ठाही आहे त हुते असां मेड इन न मेड बाय जो इस्तेमालु कंदासूं। कीअं? हिकु एग्ज़ाम्पल ॾिसंदा आहियूं। दिस मोबाइल इज़ मेड बाय सैमसंग। हाणे ही मोबाइल कंहिं ठाहियो आहे? सैमसंग कंपनी ठाहियो आहे। सैमसंग हिते कंपनी जो नालो आहे। जीअं हीअं बि थी सघे थो, दिस पेन इज़ मेड बाय अहमद। हाणे ही पेन कंहिंजे ज़रिए ठाही वई आहे? अहमद जे थ्रू ठाही वई आहे। त हिते असां मेड बाय जो इस्तेमालु कंदासूं। बिल्कुलु यादि रहे, जॾहिं का बि शइ का कंपनी ठाहे थी, को माण्हू ठाहे थो, त उन लाइ असां मेड बाय जो इस्तेमालु कंदासूं, मेड इन जो इस्तेमालु कोन कंदासीं। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 3 ते मेड फ्रॉम या वरी मेड ऑफ। हाणे मेड फ्रॉम ऐं मेड ऑफ ॿई कॉमन आहिनि, त हाणे असां मेड फ्रॉम किथे इस्तेमालु कंदासीं, मेड ऑफ किथे इस्तेमालु कंदासीं। हाणे इन जो कॉन्सेप्ट सम्झंदा आहियूं। का शइ कंहिं मटीरियल मां ठाहियलु आहे त उन लाइ मेड ऑफ या मेड फ्रॉम इस्तेमालु थींदो। जी, जॾहिं का बि शइ कंहिं बि मटीरियल मां ठाहियलु आहे ऐं उन मटीरियल खे असां ॿुधायूं, तॾहिं असीं मेड फ्रॉम या मेड ऑफ जो इस्तेमालु कंदासूं। उहो कहिड़ी तरह? हिकु एग्ज़ाम्पल ॾिसंदा आहियूं। हिते आहे द चेयर इज़ मेड ऑफ वुड। हाणे ही जेका कुर्सी आहे इहो छाजी ठहियलु आहे? हिकु काठ जी ठहियलु आहे। हिते वुड मटीरियल आहे। जॾहिं का बि शइ कंहिं बि मटीरियल जी ठहियलु हुजे तॾहिं असां उन्ही खे मेड ऑफ सां ज़ाहिर कंदासीं। हाणे मेड फ्रॉम कीअं ज़ाहिर कंदासीं? इन लाइ हिकु ॿियो सेंटेंस ॾिसंदा आहियूं। हिन में आहे द पेपर इज़ मेड फ्रॉम वुड। हाणे जेको पेपर आहे उहो बि मेड फ्रॉम वुड जे ज़रिए ठाहियो वियो आहे।
हाण उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे मेड फ्रॉम ऐं मेड ऑफ बि क्लियर थी चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 4 जी। नंबर 4 में असां ठाहे मेड अप। त मेड अप जो इस्तेमालु असां किथे कंदा आहियूं? मेड अप जे इस्तेमाल लाइ यादि रहे का शइ घणनि अंसरनि जी ठहियल आहे त उन सां मेड अप इस्तेमालु थींदो। जी बिल्कुलु, जॾहिं का बि शइ वधीक अंसरनि जी ठहियल हुजे, वधीक शयुनि जी ठहियल हुजे, तॾहिं उन्ही खे असां मेड अप सां ज़ाहिर कंदासूं। मिसाल ॾिसंदा आहियूं, एनिमल्स बॉडीज़ आर मेड अप ऑफ मैनी सेल्स। जेका जानवर आहिनि उन्हनि जो जेको जिस्म आहे उहो केतिरनि ई सेलनि जो ठहियल आहे। जीअं त स्केलेटन इंसान जे केतिरे ई बोन्स जो ठहियल आहे। कंप्यूटर जे अंदरि केतिरियूं ई मशीनरीज़ यूज़ कयल आहिनि। त इन तरह सां जॾहिं का बि शइ हिक खां वधीक अंसरनि जी ठहियल हुजे त उते असीं मेड अप जो इस्तेमालु कंदासूं। मिसाल जे तौरु इंसान जी दिलि या इंसान जा हथ केतिरनि ई हॾनि जा ठहियल आहिनि, उते बि असां मेड अप जो इस्तेमालु कंदासूं। सम्झ में अचे ॻाल्हि? हाणे असां फाइनल नंबर 5 जी ॻाल्हि कंदासीं। नंबर 5 में असां वटि आहे मेड विथ। त मेड विथ असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं? हिकु या हिक खां वधीक अंसरनि जी ठहियल शइ लाइ मेड विथ जो इस्तेमालु थिए थो। यादि रहे घणो करे खाधे पीते जे शयुनि सां इस्तेमालु थींदो आहे। जी बिल्कुलु, इहो सेम टू सेम असीं ॻाल्हि पहिरीं बि करे चुका आहियूं त वधीक अंसरनि सां ठहियल शइ लाइ असीं मेड अप जो इस्तेमालु कंदा आहियूं। लेकिन हिते असां इहो ॻाल्हि कयूं पिया मेड विथ जी। हाणे इहो कीअं थो थी सघे? ॾिसो, पहिरीं असां ॻाल्हि कई त हिकु या हिक खां वधीक, बिल्कुलु हिक खां वधीक। हाणे हिते हिकु बि अची सघे थो, लेकिन हिते असां खाधे पीते जे शयुनि जी ॻाल्हि कयूं था, हिते असां ॿिनि शयुनि जी कोन था ॻाल्हि कयूं। हाणे जेकॾहिं हिक खां वधीक अंसर मौजूदु आहिनि ऐं उहो घणो करे इंसान जे अंदरि, जानवरनि जे अंदरि जे स्ट्रक्चर जी ॻाल्हि थिए थी, लेकिन हिते असीं ॻाल्हि कंदासीं ओनली खाधे पीते जी। त विथ, मेड विथ जो घणो करे इस्तेमालु खाधे पीते जे शयुनि सां ई थींदो आहे, ऐं उहो बि उन सूरत में जॾहिं उहो हिकु या हिक खां वधीक अंसरनि जो ठहियलु हुजे। हाणे इन खे डिटेल में क्लियर करण लाइ हिकु एग्ज़ाम्पल कंदा आहियूं। उहो एग्ज़ाम्पल आहे, दिस रेसिपी इज़ मेड विथ मिल्क। हीअ जेको रेसिपी आहे इहो हिकु खीर सां ठहियलु आहे। जी बिल्कुलु, हिते मिल्क ऐं रेसिपीज़ ॿई जेके आहिनि सो फूड आहिनि, ॿई जेके आहिनि सो खाइण जूं शयूं आहिनि। हाणे इन लाइ असां हिते छा कयोसीं? मेड विथ जो इस्तेमालु कयो, मेड अप जो इस्तेमालु कोन्हे कयो। उम्मीद कंदा आहियूं त अॼु वारी क्लास अव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन क्लास जे ज़रिए अव्हां इहो सिखी वरितो हूंदो त मेड अप जो इस्तेमालु किथे थिए थो, मेड विथ जो इस्तेमालु किथे थिए थो, मेड बाय जो इस्तेमालु किथे थिए थो, मेड ऑफ या मेड फ्रॉम जो इस्तेमालु असां किथे कंदा आहियूं। ऐं हिन क्लास खे तव्हां लाज़मी लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। हाणे इंशाल्लाह असां अव्हां सां हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।